ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 19 अध्याय जे बे भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के ॿुधाइनि था त श्री कृष्ण भगवान जो दर्शन करे सभई बिरज बालाऊं पंहिंजो मन ठारींदी हुयूं। अहिड़ी तरह श्री राधा माता हिकु दफ़ो यमुना किनारे ते आयूं ऐं पंहिंजी सखियुनि समेत यमुना मां पाणी भरियऊं। तंहिं बाद जॾहिं राधा माता हंस जहिड़ी चाल हलंदी सखियुनि जे विच में सभिनी खां अॻियां हलंदी वई, तॾहिं श्री कृष्ण भगवान अची उन्हनि खे चिरायो। उन खां पोइ श्री राधा माता पंहिंजी सखियुनि खे चवणु लॻी त मूंखे हिकु साथ बि श्री कन्हैया लाल जे दर्शन करण बग़ैर चैन नथो अचे। अहिड़ी तरह पंहिंजे मन जो हाल सखियुनि खे ॿुधाइण लॻी। सभई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 19 अध्याय जे 3 भाग में वधीक अॻिते माता राधा जे मन जो हाल ॾिसूं। श्री राधा माता चवण लॻी, हे सखी, हाणे मां पंहिंजे मन में ही ॻाल्हि ठाही आहे त श्याम सुंदर सां ज़ाहिर प्रीत करियां, पोइ भले को मुंहिंजी निंदा करे या नामूस करे, पर उन सांवरी सूरत सबबि मूंखे लोक जी लॼ टुंब वग़ैरह बि नथा वणनि। जॾहिं मुंहिंजो साहु उन प्यारे जे विछोरे में निकिरी वेंदो तॾहिं मूंखे लोक जी लॼ छा कंदी। मां श्याम सुंदर खे पंहिंजो पति करणु चाहियां थी। उन में तुंहिंजी कहिड़ी सलाह आहे? इहा ॻाल्हि ॿुधी ललिता ऐं ॿियनि साहेड़ियुनि जेके पाण बि श्री कृष्ण ते मोहित हुयूं, तिन चयो त हे राधा, असां तोखे पंहिंजे मन जो कहिड़ो हाल ॿुधायूं। जेको हाल तुंहिंजो आहे सो ही असांजो हाल आहे। मोहन प्यारे जी सूंह ॾिसी असांजो चित जाए नथो रहे ऐं बंसीअ जो आवाज़ ॿुधी असां होश खां निकिरी वञूं। ख़बर न आहे त मुरली मनोहर असां ते कहिड़ो जादू कयो आहे। तो तमामु चङो वीचार कयो आहे। दुनिया में कहिड़ो जीव जड़ ऐं चेतन आहे जो उन जी सूंह ॾिसी ऐं मधुर मुरली ॿुधी मोहित नथो थिए। जेकॾहिं हू असांजो पति थिए त लॼ वञी खॾ में पवे। प्यारा भक्तों, अहिड़ी तरह राधा ऐं ॿियनि सभिनी बिरज जी नारियुनि जी इहा हालत हुई जो सॼो ॾींहुं उन जे विछोरे ऐं गॾिजण जी तजवीज़नि में काटे शाम जे वक़्तु उन जो दर्शन करे पंहिंजे हृदय खे ठारींदियूं हुयूं ऐं पंहिंजे घर वारनि जो सम्झाइण वग़ैरह त उन्हनि खे असल कीन वणंदो हो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 19 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 20 जंहिंजो नालो आहे बिंद्राबन जी तारीफ़। श्री सुखदेव जी चवनि था, हे राजा परीक्षित, जॾहिं ॾाढी गर्मी थियण सबबि जीव दुखी थिया तॾहिं बरसात रूपी राजा कृपा ऐं दया जी वाट सां पंहिंजी फ़ौज बादलनि जी वठी सभिनी जीवन
जर ऐं चेतन खे सुख ॾियण ऐं गर्मीअ जे राजा सां लड़ण वास्ते चढ़ाई करे आयो। उन जी फ़ौज बादलनि जो गरजण ऐं बिजलीअ जो चमकण ऐं मोरनि जो नाच ॾाढो सुंदर पए लॻो। जल जी बूंदनि जो वसण गर्मीअ जे बदन खे तीरनि जियां पए छुबियो। अहिड़ी सुखदाई बरसाति जे स्वागत करण लाइ ॾेॾरनि बि ॿाहिरि निकिरी अची ॻाइण शुरू कयो। तॾहिं अहिड़ी वॾी फ़ौज ऐं सभिनी जीवन जो सहकार बरसाति जे राजा सां ॾिसी गर्मीअ जो राजा हार मञी पुछ पाए वठी भॻो। बरसाति पवण करे सभिनी जीवन सुख पातो ऐं 8 महीननि ताईं जेको पाणी सूरज सुकाए छॾियो हो सो अहिड़ी तरह वसायो जहिड़ी तरह राजाऊं प्रजा खां कर वग़ैरह वठी पोइ आपदा वग़ैरह में प्रजा जी पालना कंदा आहिनि ऐं पृथ्वी पंहिंजे सुख ॾियण वारे जल रूपी पतीअ जे विछोरे में 8 महीननि ताईं जेको दुख ॾिठो हो सो पाणी वसण सां मिटायो ऐं ख़ुशीअ में अची क़िस्मे क़िस्मे जा वण ॿूटा ऐं गुल फल वठी पैदा कया। प्यारा भक्तऊं, उन वक़्तु बिंद्राबन जी सोभ्या वर्णन करण खां ॿाहिरि आहे। सोभ्या बिंद्राबन जी वर्णन करे सघे केर, पार न पाहिन शीश महिष गणेश गरगीर। महिमा अनंत अपार श्री बिंद्राबन धाम जी, जित नित करे बिहार पार ब्रह्म भगवान हरि। प्यारा भक्तऊं, श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित खे चवण लॻा, उन सांवरे बन में गोपियूं ऐं ग्वाल घणनि क़िस्मनि जा ज़ेवर ऐं कपिड़ा पाए पींगे में पए लुॾिया ऐं गोपियुनि बरसाति जा गीत पए ॻाया। श्याम ऐं बलराम बि उत्तम गहना ऐं कपिड़ा पहिरे घणी लीला करे सभिनी खे सुख थे ॾिना। जॾहिं अहिड़ी तरह बरसाति जे मौसम गुज़री सियारो आयो, तॾहिं हिकिड़े ॾींहुं श्याम सुंदर बलराम ऐं श्री दामा ऐं ॿियनि ग्वालनि सां गॾिजी बिंद्राबन में वञी गायूं चारियूं ऐं श्री कृष्ण पाण वण हेठां वेही चवण लॻो त हे बलदाऊ, हाणे सियारे जा चङा ॾींहं आया आहिनि। हिननि ॾींहंनि में खाधे जी शयुनि में सवादु थो मिले ऐं सभिनी नंढनि वॾनि खे घणो सुख थो थिए ऐं गृहस्थीअ खे पंहिंजे घर रहण में सुख थो मिले। राजाऊं हिननि ॾींहंनि में दुश्मननि ते चढ़ायूं कंदा आहिनि ऐं वापारियुनि खे माल आणण ऐं साधुअनि ऐं संतनि खे तीर्थ यात्रा करण में घणो लाभ प्राप्त थिए थो। हे भाई, मूंखे बिंद्राबन जहिड़ो सुख टिनी लोकनि में नथो मिले। उन करे आदमीअ जो तन धारे बिरज में रही बिंद्राबन खे वेंकट खां बि वधीक प्यारो ॼाणा थो। तूं हितां जे वणनि खे कल्प वृक्ष खां घटि न ॼाण, छो त बिंद्राबन वासी सभई जीव जड़ ऐं चेतन मुंहिंजी भक्ति पंहिंजे प्राणनि खां बि वधीक था कनि। इहो ॿुधी बलराम चयो त हे दीनानाथ, मां इहो वरदान तव्हां खां घुरां थो त जिते अव्हां जनम वठो उते मूंखे बि पंहिंजी शेवा वास्ते साण रखो। इहो ॿुधी वेंकटनाथ चयो, हे भाई, मां तोखे कॾहिं बि पाण खां परे हिकिड़ी सात बि न कंदसि। तुंहिंजे वास्ते त मां निर्तन धारण करे बिरज में लीला थो करियां। सभई चयो जय श्री हरि। धन्य 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 तू श्याम मुरारी, धन्य 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 तुंहिंजी लीला न्यारी। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 20 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए
ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।